टे गोलियूं अच्छा टई गोलियूं बोर कहिड़ी जूं हुयूं राइफल जूं 303 तो जोरी नवाबशाह में हो जोरी वकीलन सां दोस्तनि सां जोरी करे असांखे कराची खणी वियासीं उते हुननि चयो त टंग ऑलरेडी ख़राब थी चुकी आहे हुन मां गोलियूं कोन निकितल 3 ॾींहं हुते मौजूदु हो गोलियूं हिननि कोन कढियूं कोन करण ॾियो चई दहशतगर्द आहिनि जेको बि आहिनि हाणे हिननि खे मां कोन करण ॾिनो इन जे करे हाणे ॿियो बि आहे हुते छा जेका सूरताल ॿुधायो पिया न जेका इहा हालत ॾिसो आहे ऐं जेको हू ॾिसी आया इरफान ऐं ज़ाहिद खे जेका उहा हिनजी 12 ॾींहं जी लाश कोन मिलियो आहे हिनजी इहा हालत आहे इहो कीअं माण्हू चवंदो त को मुल्क में का जमहूरी हुकूमत आहे को सूबो हले पियो को वफ़ाक़ आहे को हुकूमत आहे का सिंधी नेता वोट ॾिना हुआ उन्हनि सां माण्हू खटिया हुआ भरिसां मोरू आहे नेशनल हाईवे आहे हीअ लॻे थो को सूडान का इथियोपिया को यमन को हुसी को इराक जिते जंग पई हले को गज़ा में बि ईअं ई टंगूं कटियल माण्हू आहिनि फ़र्क़ु इहो आहे त गज़ा में टंगूं कटियनि पिया इज़राइल वारा हिते टंगूं कटे पई पीपुल्स पार्टी गज़ा में टंगूं कटण वारी आहे सिहोनी हुकूमत जेका फ़लस्तीन जा बछड़ा वढे पई ऐं हिते पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे जेके ॻाए वॼाए बिजा तीर बिजा करे सिंधी माण्हू वञी टिपा ॾेई वोट ॾेई ईंदा आहिनि बिजा तीर बिजा कयो आहे न पाण सिंधियुनि 2008 खां उन बिजा तीर बिजा में पाण खे वरी माण्हुनि जा धड़ जॾा करियो माण्हुनि जा लाश खणियो गज़ा वांगुरु ॾियनि पिया हिन करे हीउ गज़ा जो माहौल आहे हीउ माहौल उहो ई आहे जीअं ईरान ते बम पे किरिया कीअं कयो अथनि 3 गोलियूं टंग में ऐं टंग कटिजी किरी पई ऐं अस्पताल में 3 ॾींहं पियो उते टंग मां गोलियूं बि कोन कढियूं इहा अशर आहे माण्हू रोड छो कोन खोलियो फलाणी सरकारी उतां मूवमेंट में बंदि छो कयो इहे ख़बरूं आहिनि बाक़ी सिंधियुनि जा टंगूं ॿाहूं वढियल बुत पिया आहिनि बस बाबा तूं हौसलो कर